जय झूलेलाल दोस्तों। अॼु असां ठाहींदासीं बिह पीस पटाटो दाग वारी रस में बिल्कुलु सिंधी स्टाइल में, जेका ॾाढी टेस्टी ठहंदी। वीडियो एंड ताईं ज़रूर ॾिसजो। पसंदि अचेव त लाइक शेयर और सब्सक्राइब ज़रूर कजो। बिह पीस पटाटो दाग वारी रस में। अचो त रेसिपी शुरू था कयूं पिया। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जिन ते तव्हांखे सिंधी रेसिपीज़ मिलंदियूं, उन खां सवाइ सिंधी ट्रेडिशन, सिंधी कल्चर हुजे, असांजी रीति रस्मूं हुजनि, हिकु हिकु वीडियो मां पंहिंजे चैनल ते अपलोड कंदी आहियां। ॾिण वार हुजनि, ॾिण वारनि ते कहिड़ो खाधो ठहंदो आहे, हिकु हिकु मुंहिंजे चैनल ते आहे, त ज़रूरु चेक कजो। अचो त रेसिपी हाणे शुरू था कयूं पिया। बिह खणंदासीं असां और उन्हनि खे चङी तरह धोई वठंदासीं। धोई करे असां इन्हनि खे छिलींदासीं और इनखे असां लॻभॻि 1.5 इंच जी लंबाईअ में कट कंदासीं। 1.5 खां 2 इंच जी लंबाई। साइज़ नंढी वॾी तव्हां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियो। इनखे खणंदासीं असां कुकर में, गॾु विझंदासीं पाणी ऐं लूणु और लॻभॻि 3 सीटियूं हणाए इनखे असां बॉइल कंदासीं। त हाणे मां बिह रखिया आहिनि बॉइल थियण लाइ। अचो हाणे असां रस ठाहिण जी तयारी कयूं था पिया। उनजे लाइ मेन इंग्रेडिएंट जेको आहे उहो आहे बसर। इन्हनि खे असां बिल्कुलु सन्हो कटे वठंदासीं। दाग वारी भाॼी, असां सिंधी भाॼी जेका खाईंदा आहियूं, हिकु थूम मसाले में हूंदी आहे, ॿी टमाटे वारी हूंदी आहे और ॿी हूंदी आहे दाग वारी बसर जी भाॼी जेका हूंदी आहे। त हिन में बसर जेको आहे बिल्कुलु सन्हो कटींदासीं। त मूं वटि चॉपर आहे, मां चॉपर जो इस्तेमालु करे बिल्कुलु असां हिनखे सन्हो कटींदासीं। तव्हां चाहियो त हथ सां बि कटे सघंदा आहियो। दाग वारी भाॼी जेॾी महिल ठाहिबी आहे न, बसर न झूनो खणिबो आहे। नयो बसर जेको आहे उहो चिपकंदो आहे, त कोशिशि करे झूनो बसर खणिजो। टमाटा खणंदासीं 4, उनखे बि चॉप करे वठंदासीं। और हिते मां पटाटा खया आहिनि, उन्हनि खे बि ॾिसो हीअं 4 हिसनि में या 8 हिसनि में कट कंदासीं। त टमाटा कटे वरिता, बसर बि कटे रखियो आहे, पटाटो थी वियो और गॾु कढी रखिया मां पीस बिह रखिया आहिनि बॉइल करण लाइ। हाणे थूम खई आहे और अदरक, इनखे कुटे रखंदमि मां। कुकर खणंदासीं, उन में 3 चमचा तेल विझंदासीं। तेल जी गरम थी वेंदो त इन में विझंदासीं असां बसर। 5 खां 6 बसर खया आहिनि। 5 ॼणनि जे लाइ इहा भाॼी ठहंदी। इन में विझंदासीं असां थूम अदरक कुटियल और गॾु विझंदासीं सावा मिर्च कटियल। इन्हनि खे चङी तरह घुमाईंदासीं और बसर खे असांखे ॻाढ़ो करणो आहे। सो नओं बसर आहे त इहो कुकर खे चिपकंदो आहे। झूनो बसर जेको आहे उहो चिपकंदो न आहे। त बसर जीअं ई ॻाढ़ो सुरो थी वेंदो त असां हुन में विझंदासीं टमाटो। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। पाए खे थोरी देरि हाणे सिम करे छॾींदासीं। जीअं टमाटे जो पाणी निकिरंदो त बसर जेको हेठि चिपकियो आहे उहो निकिरी वेंदो। इन में सुका मसाला विझंदासीं, हैड, ॻाढ़ा मिर्च, धाणा ऐं लूणु। और गॾु विझंदासीं असां घर जो गरम मसालो। इहे सभु शयूं विझी चङी तरह मिक्स कंदासीं। बाहि खे सिम ई रखियो आहे जीअं टमाटो थोरो सो सिझे। इनखे हल्को हल्को असां चिथींदासीं। इन ग्रेवी ठाहिण में थोरी महिनत आहे, पर ग्रेवी जेका ठहंदी आहे उहा ॾाढी टेस्टी ठहंदी आहे और बिल्कुलु हटके ठहंदी आहे इहा। ॾिसो टमाटे खे हल्को हल्को मां मैश करे वरितो आहे। हाणे हिन में असां विझंदासीं 1 लोटी पाणी और इनखे असां सीटियूं हणाईंदासीं। कुकर बंदि कंदासीं और लॻभॻि इन में हणाईंदासीं असां 3 सीटियूं, जीअं टमाटो ऐं बसर जेको आहे चङी तरह ॻड़ी वञे। और बिह मां बॉइल करण लाइ रखिया हुआ, ॾिसो पाणीअ मां कढी करे बिह मां हिकु बाउल में रखिया आहिनि। त बिह बि बॉइल थी विया आहिनि और हेॾा हिन ग्रेवी खे बि सीटियूं लॻी वियूं आहिनि 3। ॾिसो 3 सीटियूं लॻायूं आहिनि। हाणे ग्रेवी जेका आहे असां ब्लेंडर सां ब्लेंड न कंदासीं, मंदीअड़े जो इस्तेमालु कंदासीं और इनखे असांखे चिथणो आहे। बिल्कुलु असांजो ट्रेडिशनल वे आहे, लकड़ीअ जो मंदीअड़ो यूज़ कंदासीं। बिल्कुलु ट्रेडिशनल वे आहे। चङी तरह चिथींदासीं मंदीअड़े सां। उन खां पोइ इन में विझंदासीं असां पीस पटाटा और बिह जेके असां बॉइल करे रखिया हुआसीं। सभु शयूं विझंदासीं, इनखे चङी तरह मिक्स कंदासीं और हिन में विझंदासीं असां पाणी। जेको असां बसर खे ॻाढ़ो कयोसीं उनजे करे हिन ग्रेवी जो जेको कलर ईंदो आहे ॾाढो बढ़िया ईंदो आहे। जाम ॼणा हिन में हैड जो बि इस्तेमालु न कंदा आहिनि, बि नेचुरल दाग जो ई कलर हुजे। हिते मां 2 लोटियूं पाणी विधो आहे, छाकाणि मूंखे ग्रेवी वधीक खपे। चङी तरह मिक्स कंदासीं और इनखे हणाईंदासीं हाणे असां सीटियूं।
3 सीटियूं हणाईंदासीं। ये ॾिसो असांजी बिह पीस पटाटो भाॼी तयार थी वई आहे, पर ये घाटी आहे अञा। मूंखे चांवरनि जे हिसाब सां ग्रेवी खपे त मां हिन में थोरो सो पाणी विझंदसि। अगरि तव्हांखे घाटी खपे ग्रेवी त ही स्टेज बराबरि आहे। गरमा गरम सिर्फ़ु साओ मसालो विझी हिनखे सर्व कंदासीं। पर जीअं मां ॿुधायोमांव मूंखे ग्रेवी खपे चांवरनि जे लाइ, त मां हिते 1 लोटी पाणी विधो आहे। हिनखे थोरो सो बॉइल कंदसि। ग्रेवी चङी तरह बॉइल थी वई आहे। हिन में विझंदासीं असां थोरो सो साओ मसालो और गर्मा गरम हिनखे चांवरनि सां सर्व कंदासीं। ॾाढी बढ़िया रेसिपी आहे, हिकु दफ़ो ज़रूरु ठाहियो बिह पीस पटाटो। रेसिपी कीअं लॻव मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो, और अहिड़ियूं कहिड़ी रेसिपीज़ तव्हां मुंहिंजे चैनल ते ॾिसणु चाहियो था उहे बि मूंखे ज़रूरु ॿुधाइजो, त मां कोशिशि कंदसि हिकु हिकु करे अपलोड कयां। और सिंधियत सां रिलेटेड वीडियोस ॾिसणा हुजनिव त मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो, और पंहिंजे माइटनि खे दोस्तनि खे ज़रूरु ॿुधाइजो हुनर मुस्कान का चैनल ते सभु वीडियोस अवेलेबल आहिनि। ये असांजी बिह पीस पटाटो दाग में भाॼी तयार आहे। इनखे गर्मा गरम चांवरनि सां सर्व कंदासीं और एंजॉय कंदासीं। अगरि तव्हांखे मुंहिंजे चैनल ते रेसिपी या वीडियो पसंदि आयो हुजे त उनखे ज़रूरु लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो, और मुंहिंजी नई ईंदड़ वीडियोस खे ॾिसण जे लाइ बेल आइकॉन ज़रूरु क्लिक कजो। मूंखे इंस्टाग्राम और फेसबुक ते बि ज़रूरु फॉलो कजो। और मुंहिंजे सफ़र में मुंहिंजो साथ ॾियण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।